अस्सलाम वालेकुम दोस्तों गरीब मानून के एहसास प्रोग्राम जा पैसा मिलन शुरू थिया ऐं उहे हिन महिल मिलनि पिया ऐं लेकिन सॼे सिंध में इहा सूरत हाल आहे त उन्हनि जी कटौती कई पई वञे ऐं 500 खां वठी 1000 ताईं हिकु माना उन मुस्तहक औरत जो उन जो माना जेके मुस्तहक ग़रीब मर्द आहिनि या औरतूं आहिनि उन्हनि सभिनि जो 500 खां वठी 1000 ताईं कटौती कई पई वञे ऐं उन ते ही जेको इंतिज़ामिया आहे ज़िला इंतिज़ामिया या डिवीज़न इंतिज़ामिया या तालुका इंतिज़ामिया उहे ॼर चओ त माना उन्हनि जे मथे ते जूं ई नथो चुरे उन्हनि खे त को इन जो फ़िक्र ई कोन्हे त को ग़रीबनि जो माना ग़रीबनि खे जेको 12000 पिया था मिलनि उन्हनि 12000 मां छो 1000 कटौती कई पई वञे या किथे किथे 500 कटौती कई पई वञे जॾहिं इहे कटौतियूं छो कयूं पियूं वञनि इहे इन्हनि ते हिन महिल मां ईअं थो चवां त पूरे सिंध हुकूमत खे अपील मां थो कयां त माना उन्हनि जे ॾाढो अर्ज़ु थो रखां ऐं माना उन्हनि खे चवां थो त पंहिंजी हुकूमत हलाइण जे ढंग सिखो पंहिंजी हुकूमत हलाइण जो तरीक़ेकार सिखो तव्हां जेकॾहिं हिननि ग़रीबनि लाइ तव्हां न कंदव त पोइ सुभाणे वोट बि तव्हांखे वठणा आहिनि तव्हांखे अचिणो आहे ऐं तव्हां पोइ उन्हनि ते कहिड़े मोह सां अची उन्हनि खां वोट घुरंदो तंहिं करे तव्हां हिन महिल उन्हनि जी सार नथा लहो उन्हनि जे माना कानून जी पोइवारी नथा कयो कहिड़े नोयत तहत कहिड़े कानून तहत माना 1000 कटौती कई पई वञे जॾहिं त हुननि खे पंहिंजे माना उन पैसनि जो जेको उन्हनि जो परसेंट आहे उहो माना उहो मिले थो बैंकुनि जे तरफ़ां त पोइ हिन ही हुकूमत जे तरफ़ां त पोइ ही माना 1000 रुपए जी कटौती छो पिया कनि इन खे हिन महिल जो हिन उन ते अमल कयो वञे इन कटौती खे ते माना एक्शन खयो वञे जीअं उन्हनि माण्हुनि जा या त इहे उन्हनि खे ज़ेर कयो वञे उन्हनि खे पाबंद बणायो वञे त जीअं इहो मुस्तहक ग़रीबनि जे उन मां 12000 मां कटौती न थिए महिरबानी अस्सलाम वालेकुम।